दुआ मां अर्ज़ कयां मुझी ज़बान खे ताक़त न है जो मां सुने रबी करीम साईं जी तारीफ़ बयान करे सघां। अल्लाह जो कुरान तारीफ़ बयान करे। मां अर्ज़ कयां साईं जे चेहरे ते नज़र पई रुनो अखियुनि खां पाणी वड़ो अञा जे करीब पहुतो साईं जन सूरत यासीन पढ़न था। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तंज़ीलल अज़ीज़। पूरो भी टोपो न आयो मुझे सुने सही का अखन मां लोक मुबारक भई आया हन। ओ मुझा अल्लाह मुझा ए सहाबी गरीब जेके धागे जी भी ताकत न है एतरे में साईं जन फरमाता बिलाल भला जुत्ती केड़ी वरती थी मुझा साईं मां खजन जे फरन जी जुत्ती ठाई आ किदाल कंदा एतरे में सोहेब रूनी मुझे साईं जो सहाबी आयो आ जंजी चादर फाटी पई आ टोपो न तई पर बंद चला साईं जन फरमाता सोहेब तुजी चादर फाटल नजर अचे थी टोपो सासा बंद क्यों थी अखिन मां पानी आ रे सोहेब साईं चे तो ओ मुझा साईं मां सोहेब तुझो गुलाम मिस्कीन गरीब आहियां मुझी अज चादर फाटी पई मां के धागे जी ताकत नहीं बबरन जा कंडा पटे मां पाजी चादर के बंद कयो आए किदाल कंदा साईं जन वेठा उठी बीठा हन साईं जन रोइन था अखिन मां पानी वे तो रहमत जा हथ खड़ी करे दुआ करन था साईं जन रोइन बीठा चवन था अल्लाहुम्मा हयीनी मिस्कीना ओ मुझा अल्लाह मां मोहम्मद के रहाए त मिस्कीन करे रहा जा ओ मुझा अल्लाह जे दुनिया का लड़ाए त मिस्कीन करे लड़ा जा साईं जन एडा रोइन था जो दाढ़ी मुबारक भी तर थी वैया आली थी वैया साईं जन आखिर में ये चवंता वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन ओ मुझा अल्लाह मां मोहम्मद के क़यामत दी उतार जा त मिस्कीनन जी जमात मां उतार जा। साईं जन या दुआ घुरिया इते अमीर भी वेठो आ अमीर रोए थो त साईं जन दुआयूं घुरन था त मां दुनिया में मिस्कीन थी रहा दुनिया खां लॻियां त मिस्कीन थी क़यामत ॾींहुं मिस्कीन जी जमात मां हुजां मां मसबिन में अमीर हुजां साईं खां जुदा हुजां इए कोन थींदो ओ मौजा साईं मांखे मोकल ॾियो मां पंहिंजे मुल्क मोटी वञा पंहिंजे भाउ खां सॼी मिल्कत जो हिसो वठी फी सबीलिल्लाह ख़ैरात करे मिस्कीन थी हित बि अवां सां कठो जा त क़यामत ॾींहुं बि मां अवां सां कठो जा। साईं जन फरमान था वञ हाणे सहाबी वापसि मोटियो आहे 3 महीना वेंदड़ पंधु लॻोसि महीनो रहियो घणा थिया दा 4 महीना ॾाढा त ॿुधायो कि हिसाब न ईंदो अथव हा अहिड़ा सादा त न आयो न हिकिड़े खां पुछां त ॿ चदा इहो बि तक़दीर जो ब सां मां न ॻाल्हाईंदुसि हा ईअं त न आहे न चई इहो ॻुझ जी ॻाल्हि आहे मां न ॻाल्हाईंदुसि इन में घणा थिया 3 महीना वेंदड़ महीनो रहियो घणा थिया वरी 3 महीना मोटियो घणा थिया 7 महीना पंहिंजे मुल्क में मोटी आयो घर जे दरवाज़े ते वॾो भाउ मिलियो वॾे भाउ जी नंढे भाउ ते नज़र पई 7 महीना जुदा हो डुकी अची भाकुर पातई मसब काॾे वहीं अम्मा तुझे लाइ परेशान तुझी घरवारी हैरान आ तोला तुझा बच्चा परेशान मां ॻोल्हे ॻोल्हे मोटी आहियां ॿुधा त कहिड़े दुनिया जे कम सां आई मसब साईं चए तो मां कीअं कलमो लिखायां ओ वॾा भाउ मां त दुनिया जे कम सां न हुमा मां त मदीने वियो हुमा मां त कलमो पढ़ियो त मां ला इलाहा तव्हां बि ज़ोर सां था पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मसब साईं कलमो पढ़दो वेंदो आहे वॾो भाउ काफ़र कावड़ ईंदी वेंदी आहे गुस्सो ईंदो आहे सोचे थो हिनखे मां धकणा पर सोचे जीअं धकंदो मांसि तीअं कलमे ते मज़बूत थी वेंदो छो त ज़मान गश्तो माण्हू आहे हुनखे ख़बर ई जीअं मारींदो मांसि तीअं कलमे ते मज़बूत थी वेंदो छो त जेको कलमो बि पढ़दो आहे पोइ पंहिंजे मालिक सां सचो बि हूंदो आहे त इहो क़ुर में चए थो
الذين قالوا ربنا الله ثم استقاموا تتنزل عليهم الملائكة ولا تخافوا ولا تحزنوا وأبشروا بالجنة التي كنتم توعدون. कुरान चए थो जेको कलमो पढ़ंदो आहे त पोइ ॾुख बि ईंदा अथसि, तकलीफ़ा बि ईंदियूं अथसि, पर मज़बूत रहणु उन जो कमु आहे, उन खे रहमत सां मालामाल करणु मां अलाह जो कमु आहे. वॾो भाउ ज़मान गश्तो सोचई मारींदो मां अञा कलमे ते मज़बूत थींदो, हेठि कंदो करे सोचे सोचे मथे कंदो कई. चए ॻाल्हि ॿुध, हाणे लालच थो ॾेसि. ओ सभु ॻाल्हि ॿुध, मां अबो मरी वियो त तूं नंढड़ो हुई, मां जवान हुयुमि. चए हा दा, इहा त ॻाल्हि सही आहे. चए पोइ तोखे ख़बर नाहे फिलाणे पासे ते हिकिड़ो बाग़ आहे जंहिंमें 1000 वण थी, अबो मुंहिंजे नाले ते करे वियो आहे. मसब तोखे ख़बर नाहे, पर अॼु खां बाद उहो बाग़ 1000 वण वारो मां तोखे ॾिनो. पर इहा महिरबानी कर, इहो दीन छॾे, असांजे पुराणे दीन ते मोटी आहे. मसब साईं चए तो वॾा बादाल ॿुध, अब्बो मरी वियो, तूं जवान है, मां नंढड़ो हुअमि, अम्मा प्यार में मांखे पालियो पे. फिलाणे पासे ते 4 बाग़ आहिनि जंहिंमें 4000 वण आहिनि, अम्मा मुंहिंजे नाले ते कया आहिनि. मस वॾा भाउ तोखे ख़बर नाहे, पर ख़ुदा जो कसम उहे 4 बाग़ चइनि 1000 वण वारा. वॾा भाउ मां तोखे ॾिना, तूं पुराणो दीन छॾे मुहम्मद रसूलुल्लाह जे दीन ते आ. तूं हिकु बाग़ ॾे थो, मां 4 बाग़ थो ॾियां. वॾो भाउ चएसि थो ॻाल्हि ॿुध, तूं एॾे वही, मां 300 बकरियूं वरितियूं, ढुकियूं हुयूं, या यूं आहिनि 2 बफर ॾिना अथऊं, 900 दाणा थी तुंहिंजा थी, पर इहो दीन छॾे हेॾे आ. मसब साईं चए थो वॾा बाज़ार ॿुध, बाग़ केतिरा आहिनि? चए थो घणा आहिनि. भला बंगला केतिरा, सोन केतिरो, सभु कुझु घणो आहे. भला भाड़ घणा? चए थो 2. अध जो मां मालिक आहियां कि न? चई हा. मसब साईं चए थो ख़ुदा जो कसम आहे, मां पंहिंजो सारो जो सारो हिसो वॾा भाउ तोखे ॾिनो, तूं पुराणो दीन छॾे मुहम्मद रसूलुल्लाह जे दीन ते आ. इहा कशमकश लॻी पई आहे. अंदरां मसब साईं जी घरवारी पंहिंजे खावंद जो, पंहिंजे मुड़ुस जो आवाज़ सुञातो आहे. डुकंदी आई, पुछां थी करे मसब काॾे वई? पुछां थी करे 7 महीना थिया आहिनि. अञा पुछां मस कई त मसब साईं जो वॾो भाउ मसब साईं जी घरवारी खे ॿुधाए थो त हे कलमो पढ़ी मुस्लमान थियो थी. हिकु बाग़ ॾियांसी थो, 4 बाग़ थो ॾवई, बकरियूं ॾियांसि थो त सॼी मिल्कियत थो ॾवई. अल्लाह ॼाणींदो आहे घरवारी बि काफ़िरणी आहे. गुस्सो आयो, कावड़ आई. चए थी मसब हाश कर, मां जी नज़र कर, मां जहिड़ी का अरब में हसीन ख़ूबसूरत का औरत कोन्हे का. पर वो वक़्तु बि यादि कर, मुंहिंजे निकाह करण लाइ, शादी करण लाइ केॾा ॾुख ॾिठा, केॾियूं तकलीफ़ां कयूं वई, तॾहिं त मां तुंहिंजे निकाह में आयमि. पर हाणे ॻाल्हि ॿुध, जे कलमो क़ुरान छॾींदो आहियां त मां तुंहिंजी घरवारी आहियां, न त अॼु खां बाद मां तुंहिंजी घरवारी न आहियां. मसब साईं फरमाए तो घरवारी ॻाल्हि ॿुध, अॼु मां तोखे कलमे जी दावत ॾियां थो, कलमो क़बूल कंदी मुस्लमान थींदी त मुंहिंजी घरवारी आहियां, न त काफ़िराणी औरत खे अॼु खां बाद में घरवारी रखां त पंहिंजी जात काफ़िराणी औरत खे थुकाइण जे लाइ बि मां तयारु न आहियां. इन लफ़्ज़ ते घरवारी खे कावड़ आई. डुकंदे वञी मसब साईं जा 2 पुटड़ा आहिनि वठी आई. अॻियां बि ॾेखारे, पुठी पोयां लिकाया अथई. चवे थी मसब ॻाल्हि ॿुध, जे कलमो क़ुरान छॾी दे त हे पुटड़ा थी औलाद थी, न त औलाद जे मुंहुं ॾेखारण खां सिकाईंदी मां. मसब साईं चए थो ॻाल्हि ॿुध, इहे नंढड़ा आहिनि, वॾा थींदा मां कलमे जी दात ॾींदोमान. कलमो क़बूल कंदा त मुंहिंजी औलाद, न त कुफर वारे वक़्त जी औलाद खे अॼु त ठहियो पर हमेशह ॾिसण लाइ तयारी न आहियां. एतिरे में अम्मा जो आवाज़ आयो. इते मसब साईं जी दिलि ते पाणी पियो. अम्मा हे जंहिंखे मां प्यारो हुउमि, 7 महीना जुदा रहियो हुअसि. अम्मा ईंदी ज़रूरु कलमो ॿुधी, कलमो क़बूल कंदी, न त बि ईअं चवंदी त मुंहिंजे बच्चे खे तंग छो था कयो, 7 महीना जुदा रहियो आहे.
हाने अम्मा में उम्मीद, अम्मा में आसरो, अम्मा भी आई। बच्चे ते नजर पई, डुकी अची भाकरो पातो तई, चुम्मियूं थी ॾेई, चुम्मियूं ॾेई पुछा करती बच्चा मसब काथे है? अञा पुछा जो के त मसब साईं जो वॾो भाउ, मसब साईं जी घरवारी, मसब साईं जी अम्मा खे ॿुधाइनि था त हे कलमो पढ़ी मुस्लमान थियो थी। हिकु बाग ॾियोसीं था त 4 बाग थो ॾेई, ॿकरियूं ॾियोसि था त मिल्कियत थो ॾे। ऐं घरवारी मसब साईं जी अम्मा खे ॿुधाए थी त मूंखे हीअं लफ़्ज़ थो कढई, औलाद लाइ हीअं थो चवई, अल्लाह ॼाणी थो अम्मा बि काफ़िराणी आहे। अम्मा के भी बच्चे ते गुस्सो आयो आ, चेती मसब हाँ शुक्र जे कलमा कुरान शरीफ आ त मिल्कियत मां सब कुछ ॾींदी मां, न त ज़रो बि न ॾींदी मां। मसब साईं अखियुनि खां पाणी आरे लुड़क जारी करे चए तो अम्मा मां त तो में उम्मीद समझी ही, ओ अम्मा मां त तो में आसरो समझो हो, पर खुदा जो कसम मां मसब सॼी मिल्कियत खे छॾण जे लाइ तयार आहियां, लेकिन कलमे कुरान खे छॾण लाइ तयार न आहियां। अल्लाह ॼाणींदो आहे अम्मा खे कावड़ आई, अम्मा सट ॾेई मसब साईं जो पटको लाथो आहे, पटको लाहे चवंदी आहे पोइ त मां पंहिंजे घर जो हे कपिड़ो बि तोखे ॾियण लाइ तयार न आहियां। अम्मा जेको कलमे कुरान लाइ सॼी मिल्कियत छॾे सघंदो आहे उहो मथे जो कपिड़ो बि छॾण जे लाइ तयार आहे। अम्मा खे अञा कावड़ ईंदी आहे, अम्मा खे अञा गुस्सो ईंदो आहे, सट ॾेई मसब साईं जी गोद में अंगोशे में हथ विझी चवंदी आहे पोइ त मां हे पंहिंजे घर जो कपिड़ो बि तोखे ॾियण लाइ तयार न आहियां। हेठां अम्मा छिके थी, मथां मसब साईं जा हथ पिया हलनि, रोई करे चए तो अम्मा मां त सभु कुझु छॾियो आहे, ओ अम्मा खुदा रा मुंहिंजो नंगो गाड़ो न कर, अम्मा मूंखे इहा गोद माफ़ कर, अम्मा मूंखे अंगोशो माफ़ कर। अम्मा ज़िद में आ, चवंदी आहे कुझु बि थिए मां तोखे इहा गोद बि न ॾींदमि, रोए तो इलाल करे तो, पर अम्मा कोन मञींदी आहे। रोई करे चए तो भेण खे भेण वञ त सयूं घर जे अंदरि डास जो पुराणो कंबल थी, ओ जंहिंमें उठ गाह खाईंदो आहे उहो गाह वारो डास जो पुराणो कंबल खणी आ त मां न गुड के सफ़र करे मदीने वञी मोहम्मद रसूलुल्लाह जो दीदार कयां। किदाल कंदा भेण डुकंदी वञी डास जो पुराणो कंबल खणी आई आहे, जंहिंमें उठ गाह खाईंदो आहे। हिन जो हाणे पंहिंजो नंगु ढकियो आहे, हाणे सफ़र शुरू कयो अथई, पंधु बि करे थो, रोए बि थो, रब खां दुआ बि घुरे थो, चए थो मुंहिंजा अल्लाह मदीने जो महीने जो पद हुजे हा, मां मसबुर ॾींहुं राति करे ओ 15 ॾींहंनि में पूरो कयां हा, ओ मुंहिंजा अल्लाह 3 महीननि जो पंधु थी जे मां पहुतुमि त पंहिंजे साईं खे पंहिंजो किसो पाण ॿुधाईंदुमि, पर मुंहिंजा अल्लाह जे मां रस्ते में मरी वञा त मुंहिंजो सारो किसो मुंहिंजे मोहम्मद खे ज़रूर ॿुधाइजां। हले बि थो, रोए बि थो, दुआयूं बि घुरंदो हले थो। 3 महीननि खां बाद में राति जे वक़्त में मदीने में पहुतो आहे। सीउ बि चवे अॼु न पवां त पोइ मां कॾहिं पवां। हिन खे हेठि त कंबल ॿधल आहे, कमीज़ पातल आहे, मथे ते कुझु कोन्हे, सीअ में ॾके थो, थड़के थो, अची मस्जिद नबी में अची करे वेठो आहे, खजनि जी छड़नि जी छत आहे, हवा बि अचे थी, सीउ बि अचे थो, ॾके थो, थड़के थो, पर नज़र काॾे आहे, नज़र मुंहिंजे मोहम्मद रसूलुल्लाह साईं जे दरवाज़े में आहे, वेठो आहे, तके थो वेठो। अधु राति साईं जनता जो निमाज़ जे लाइ ॿाहिरि निकिता, नज़र कनि त को नौजवान मस्जिद नबी में वेठो आहे जेको सीअ में ॾके थो, थड़के थो। साईं जो फरमान तो नौजवान ओ सीअ में ॾकण वारा थड़कण वारा केरा? मसब साईं रोई करे चए थो अना मसब बिन उमैर ने गुलाम कया रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा साईं मां तुंहिंजो गुलाम मसब बिन उमैर आयो आहियां। साईं जन फरमान था हे छा ॿधो थी? मुंहिंजा साईं दास जो पुराणो कंबल आहे जंहिंमें उठ गाह खाईंदो आहे। ओ मसब तूं त मीर वक़्त ते वेस मटींदे हैं, तू त बागन जो मालिक है, तू त मीनम तू ज़मीन जो मालिक है, ॿुधा त सयूं काॾे मिल्कियत कई? सारो किसो जो मुंहिंजे सुहिणे साईं खे ॿुधाईंदो आहे। मुंहिंजे सुहिणे साईं खां अखियुनि मां लोक मुबारक ईंदा। फरमान त मसब घबरान परेशान न थी, क़यामत ॾींहुं गुण तुंहिंजो कमु आहे, मालिक खां हर शइ वठी ॾियणो मां मोहम्मद करीम जो कमु आहे। किताब लिखनि था उहो सहाबी मुंहिंजे सुहिणे साईं जी दरबार में 7 साल रातनि जा रहियो आहे, पर ॿी ताक़त नथी जो ॿिया कपिड़ा वठी सघे। साॻे पुराणे दास जे कंबल ऐं साॻी कमीस में 7 साल गुज़ारिया अथई। 7 साल खां बाद में ओद जो मैदान थियो, शाम जो वक़्तु आहे, मुंहिंजे सुहिणे साईं जा 17 शाह साहबा शहीद थिया आहिनि।
अबू हुरैरा साईं जी रिवायत आ 70 साहबा जा लाश पया हन। अबू हुरैरा फरमाए तो मां ॾिठो त भाउ जे लाश ते भाउ रोई रहियो आहे, अबे जे लाश ते पुट रोई रहियो आहे, पुट जे लाश ते अबो रोई रहियो आहे। मां अखियुनि सां ॾिठो त नी मसबिनो मेरे यतीम जे लाश ते मुंहिंजो मोहम्मद रसूलुल्लाह रोई रहियो आहे। साईं जन मथां वेठा रोइनि था, उन कंबल खे हथ विझी करे फरमाइनि था ओ मसबिनो मेरा तो कलमे क़ुरान जे करे सॼी मिल्कियत छॾई। 7 साल मां वटि रही, ॿिया कपिड़ा बि वठी न सघी। अॼु मां मोहम्मद वटि कफन जे लाइ ॿियो बि कपिड़ो कोन्हे, साॻे दास जे पुराणे कंबल में कफन ॾियां थो। ओ मसब क़यामत ॾींहुं इहो कंबल मूंखे ॾिजां, मां खणी पंहिंजे अल्लाह खे ॾेखारींदुमि, उते अर्ज़ कंदुमि त हे मसब में राज कलमे क़ुरान जे करे ॿियो त थियो, पर कफन में बि कंबल आयो अथसि। पोइ जन्नत में गुण तुंहिंजो कमु आहे, मालिक खां हर शइ वठी ॾियण मां मोहम्मद करीम जो कमु आहे। अर्ज़ कयुमि अदा जंहिंखे ख़बर आहे त क़ुरान इहा नेमत आहे, दुनिया जी सभु शइ छॾे सघंदो आहे, पर जेको आहे क़ुरान ऐं कलमे खे न छॾींदो आहे। अचो मां अर्ज़ कयो क़ुरान सां ताल्लुक़ रखो। क़ुरान मां कंहिंखे कस न लॻी आहे, लॻी आहे दा कंहिंखे कस? हा, कंहिंजो घाटो थियो आहे, कंहिंजो नुक़सानु थियो आहे क़ुरान मां? सभु हथ खड़ो करे चओ त क़ुरान में फ़ाइदो ई फ़ाइदो। को दिलि सां त को वास्तो रखे न दा, को क़ुरान सां को ताल्लुक़ बि त रखे न। मां अर्ज़ कयो, साईं जन फरमाइनि था जाफ़र तयार वञ नजाशी बादशाह ॾे। अथव न ॻाल्हि यादि की न? हाणे तव्हांखे ॻाल्हि यादि ईंदी? हा, अल्लाह ॼाणींदो आहे साईं जे हुकुम ते। मां क़ुरान जे बारे में अर्ज़ कयुमि, अॼु चूंकि मौज़ू छड़ो क़ुरान जो आहे, इंशाअल्लाह क़ुरान जे मुतालिक़ अर्ज़ कंदुमि। वरी जे मौक़ा थिया त ॿिया बि मौज़ू घणा अर्ज़ कयां। जाफ़र तयार, चंद ॿिया बि क़ुरान जा कारी, क़ुरान जा हाफ़िज़ निकिता आहिनि। सफ़र कंदे कंदे यमन जे बादशाही में आया। यमन जे बादशाह नजाशी खे ख़बर पई त मके खां हिकिड़ी जमात आई आहे, पर चवनि था साईं, वज़ीर चवनि था साईं अहिड़ी ग़रीब जमात आहे, पटकनि जूं लीड़ा लड़कनि थियूं, कमीसनि खे टोपा ॾिना पिया अथनि, किन खे पेरनि में जुती आहे त के पेरे उघाड़ा। नजाशी बादशाह पंहिंजे गवर्नर खे घुरायो, चई एॾा ॻाल्हि ॿुध, हे मके खां हिकिड़ी ग़रीब जमात आई आहे, इन सां वञी करे ॻाल्हाए, जे चंदो वठणी त चंदो ॾियनि ऐं इन्हनि खे वापसि कर। गवर्नर आयो, सिपा सालार हज़रत जाफ़र तयार, हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जो बिरादर आहे, भाउ आहे, हज़रत अली साईं जो भाउ आहे, मुंहिंजे सुहिणे साईं जो सौट आहे, क़ुरान जो कारी आहे, क़ुरान जो हाफ़िज़ आहे। साग में सिपा सालार हुआ कढा क़ुरान जा कारी, मुंहिंजे सुहिणे साईं जा सहाबी कढ अथसि अॻ में हे आहे। गवर्नर आयो, ओ मके जी जमात वारो, असांजे बादशाह खे ख़बर पई आहे त तव्हां ग़रीब आहियो, मिसकीन आहियो। असांखे बादशाह चयो आहे जेको तव्हां ज़बान सां चंदो चओ त असां तव्हांखे ॾियूं। सभा सालार हज़रत जाफ़र तयार रज़ियल्लाहु ताला न फरमाए तो गवर्नर वञी बादशाह खे चओ ओ ये मके खां जेका जमात आई आहे चवेसि त ये चंदे वठण लाइ न आई आहे, तोखे चंदे ॾियण लाइ आई आहे। चेस हम लेने वाले नहीं, हम देने वाले। हाँ, असां ॾींदासीं उन्ही खे। गवर्नर वियो बादशाह रे, बादशाह साईं हे त चवंदा असां तोखे चंदो ॾींदासीं। चवंदा वठी अचोसि, छा खणी आया आहिनि मुंहिंजे लाइ? अहिड़ी सुखड़ी खे आंदी अथऊं। वठी आया, तके थो आहिनि त हथे खाली, किन खे जुती आहे वीचारनि खे त किन खे कोन्हे। ग़रीब आहिनि, ग़रीबी मेहणो न आहे मुंहिंजा दा, मिसकीनी मेहणो कोन्हे वको। मुझे सुने रबी करीम सां ईअं फरमायो आहे बदल इस्लाम ग़रीबा, इस्लाम शुरू भी ग़रीबन में थियो आहे, रहंदो भी ग़रीबन में। मुझे सुने सां ईअं भी फरमायो आहे त फतूबा लिल ग़ुरबा, क़यामत ताईं मां मोहम्मद जी मुबारक भी ग़रीबन खे आहे। ग़रीब आहिनि, तकेनि तो यार, छा अथनि? कुझु कोन्हे। बाबा ॿुधायो छा खणी आया मुंहिंजे लाइ? छा चंदो ॾींदो? हज़रत जाफ़र तयार रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए तो ॿुध, कुरान शरीफ शुरू करे चे तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। कुरान जो शुरू कई
बादशाह जी दिल में धक लगो, अखिन का पानी शुरू थियो, हथड़ा बधी अर्ज करे तो वो मोहम्मद करीम जा गुलाम ज्यादा कुरान न पढ़ जाए, मता मुझो दम परवाद न थी वने, मां कुरान जो ताब सही कोन थ सका। जाफर तैयार कुरान बंद कयो, थोरो ही रोई करे पंजा गवर्नर घुराए, गवर्नर आया चे वजीर का दिया, वजीर भी आया, सजी कौम घुराई तई, सब विहारिया तई, वरी चे तो मोहम्मद करीम जा गुलाम वरी त कुरान शरीफ शुरू कर। आने गवर्नर भी वेठा, वजीर भी, सजी कौम भी, बादशाह भी वेठो आ। हजरत जाफर तैयार वरी शुरू करे चे तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, ताहा मा अंज़लना अलैकल कुरान लितशक़ा। कुरान शरीफ शुरू की। हाणे नजाशी बादशाह भी रोए तो, वजीर भी रोयन था, गवर्नर भी रोयन था, सजी कौम भी रोए थी। हेडा मुझो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के शरीफ का हिजरत करे मदीने शरीफ में पहुतो आ। साईं जन पहिरीं नमाज जो वुज़ू कयो आ, वुज़ू करे उठा मसान, रब सते सी बार जो आयतूं नाज़िल फरमायूं जंहिंमें ऐलान के मुंहिंजा हबीब करीमा हुआ त नजाशी बादशाह वारा गुनाहगार ऐबन में भरिया पिया, एक बार भी गुनाह खां वांदो कोन हुन, पर तो मोहम्मद करीम जे सौट जाफर तैयार खां कुरान ॿुधी ज़मीन ते रोन ता, मर अर्श मौला ते राज़ी थी चुको आहियां। अर्ज़ कयमि जेको कुरान ॿुधी अखियुनि खां पाणी हारींदो आहे न, मालिक जे महिरबानी थियण में काई देर न थींदी। खुदा जे कुरान में हुक्म थियो, ॿुध खुदा जो कुरान चे तो वइज़ा समिउ मा उनज़िल इलर रसूल तरा अयुनहुम तफीदु मिनद्दमइ मिम्मा अरफू मिनल हक़ यक़ूलून रब्बना आमन्ना फकुतुबना मअश्शाहिदीन। कुरान में हुक्म थियो मुंहिंजा हबीब जॾहिं उन्हनि ॿुधी उहा शइ जेका तो ते मां नाज़िल कई, यानी कुरान, मुंहिंजा पैगंबर करीम जे तो साम्हूं हुजनि हा त तूं ॾिसियां तखियूं उन्हनि जूं ॻोढ़ा ॻारनि पयूं, अञा ज़मीन ते ॻोढ़ो ई न किरे पियो त मां उन्हनि जा गुनाह माफ़ कंदो वञा पियो। को कुरान खे ॿुधी रोई बि त ॾिसे न था। तव्हां असां खिलंदा आहियूं, हे खिलण जो जहान न आहे, हे रोइण जो जहान आहे। कंहिं चयो आहे तव्हां असांखे त खिलो? कुरान त मना थो करे, खुदा जो कुरान तो चे तो फलियज़हकू क़लीलन वलियबकू कसीरा। कुरान चे तो खिलंदा घटि कयो, रोईंदा घणो कयो। हित जे घणो खिलंदो त क़यामत ॾींहुं रत रोइणो पवंदो, जे हित रोईंदो त क़यामत ॾींहुं खिलणो पवंदो। अदा रो रब जे भव खां, तरी मुझे सुने रबी करीम साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ, साईं जन फरमान था पैदा कयो, इहे भी फरमान था तव्हां दिल जा पक्का हो, फइल्लम तबकू तव्हां अंदर जा सख्त आयो, रो नथा। साईं जन फरमान था फतबाकू रोण जी सूरत कंदा कयो, मन रब तव्हां जे निमाणी सूरत ते नज़र जा गुनाह माफ़ करे छॾे। अर्ज़ कि में रोण जो जहान रो। साईं जन फरमान था वधीक ताजे अख मां पानी न निकतो आ, मख जे मथे जेतिरो पानी निकतो आ। मुंहिंजो सुर बि करीम सही फरमाए तो अल्लाह ताला इन अख जे मथा जन्म जी बात ठयो, पर मालिक जन्म जो दूहो भी हराम करे छॾियो आ। अर्ज़ कयमि रोइनि था, कुरान ॿुधनि था, रोइनि था। हेॾा कुरान में हुकुम थियो, हिक ॿिए खे चवनि पिया ॿुधो ॻाल्हि। वजीर, गवर्नर, बादशाह हिक ॿिए खे चवनि पिया, कुरान बि ॿुधनि पिया, रोइनि बि पिया। छा चवनि पिया? कुरान चए थो ला नुमिनु बिल्लाहि वमा जाअना मिनल हक़ वनतमउ अन युदखिलना रब्बुना मअल क़ौमिस सालिहीन। हिक ॿिए खे चवनि पिया वमा लना, शाहे असांखे, ला नुमिनु बिल्लाह, अञा अल्लाह ते ईमान न आणियो। हेड़ो क़ुरान ॿुधो आहे, वमा जाना मिनल हक़, असां वटि हक़ क़ुरान आयो आहे।
सभई गॾिजी करे कलमो पढ़ण पिया चवण पिया यक़ूलून चवण पिया रब्बना आमन्ना फक्तुबना मअ शाहिदीन। सारा जो सारा कलमो पढ़ण पिया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कलमो पढ़ी करे मुस्लमान थिया। हाणे पंहिंजे कयलनि गुनाहनि नज़र पियनि चवनि पिया फक्तुबना मअ शाहिदीन रब असांखे नेकनि में लिखी छॾ अल्लाह। वरी रोई करे चवनि पिया वनतमा अन युदखिलना रब्बुना मअल क़ौमि सालिहीन। और रब असां उम्मीद रखूं था असांखे नेकनि में तूं दाख़िल कंदीअ। अल्लाह फरमाए थो मुंहिंजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा साईं मथे हथ खयूं बीठा खां हथ हेठि अञा न कयूं फ़असाबहुमुल्लाहु बिमा क़ालू हथ मथे न त हेठि न कयूं मां रब सभिनी जूं दुआऊं क़बूल करे छॾियूं। फ़असाबहुमुल्लाह क़बूल कई अल्लाह हुननि जूं जेके जो चवनि पिया। क़ुरान चए थो मां क़बूल कयो माने कलमो बि क़बूल कयो माने मां अल्लाह ने जा गुनाह भी माफ कया पर मां रब फैसलो भी कयो त जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार। इन कुरान जी दौलत जे करे कुरान के बुधी रोहण जे करे मां रब एॾो मेहरबान थी पियो मान जो हिते ही वेठा मां रब जन्नत जो भी फैसलो करे छॾियो मान। केॾी अल्लाह जी कुरान वारनि सां मेहरबानी आहे। पोइ बि माण्हू रहिजी वञे चवे पंहिंजे क़िस्मत खे ईअं चइबो त तव्हांजी क़िस्मत टुटल आहे। हा हेड़े बरकत वारे क़ुरान जे हूंदे बि गुनाह पंहिंजा माफ़ न कराए। हा तरी मुंहिंजे सुणे रबी करीम सां ईअं फरमायो आहे हर शइ टुटे टाको लॻंदो आहे पर क़िस्मत टुटे त टाको ई न लॻंदो। अचो पंहिंजी क़िस्मत ठाहियो। रब फरमाए थो मां क़ुरान जी दौलत जे करे जन्नत ॾेई छॾीमांव। साईं भला ॾेई करे ख़ुशि खसींदे तन क़ुरान चए थो ख़ालिदीन फ़ीहा हमेशह रहंदा कॾहिं न। साईं भला इन्हनि सां महिरबानी किन ॿिनि सां बि क़ुरान चए थो वज़ालिक जज़ाउल मुहसिनीन जेको बि नेकी वारो नेकी कंदो क़ुरान ॿुधी रोईंदो वेंदो मां रब जो अॼु बि उन्ही सां इहो इक़रार वाइदो आहे। इहा नेकी करण वारनि सां अॼु बि मां मालिक जी महिरबानी आहे। अचो क़ुरान सां तालुक़ रखो क़ुरान खे ॿुधंदा कयो रोईंदा कयो। हे रोइण जो जहान आहे पर जे उहे इंसान जेके क़ुरान खे ॿुधी करे अञा क़ुरान ते टांका कनि था आहिनि न केतिरा इंसान क़ुरान चए थो वल्लज़ीन कफ़रू वकज़्ज़बू बिआयातिना उलाइका अस्हाबुल जहीम। जिन इंसान इनकार कयो कुफ्र कयूं असांजे निशान खे कूड़ो कयूं क़ुरान खे कूड़ो सम्झूं इहे जहन्नम जा संगती आहिनि। जहन्नम खां इहे न निकिरी सघंदा। अल्लाह खां दुआ आहे रब सभिनी खे क़ुरान सां सचो तालुक़ नसीब क़ुरान सां वास्तो नसीब फरमाए। अदा क़ुरान खां सवाइ चाढ़ो कोन्हे वको। इहो ई क़ुरान आहे जंहिंजे करे इंसान जी आबादी आहे। जिन जिन शहरनि में क़ुरान जूं तालीम आहिनि मस्जिदियूं आहिनि उहे शहर बि आबाद आहिनि। जिन में मस्जिदियूं बि न आहिनि क़ुरान जी तालीम न आहिनि अल्लाह ॼाणींदो उहे शहर तव्हांखे गैर आबाद नज़र ईंदा। अल्लाह खां दुआ आहे रब सभिनी खे क़ुरान सां सचो तालुक़ नसीब फरमाए ऐं सची दिलि सां इहा दुआ घुरो हिन दुनिया जे अंदरि रब रहाए त क़ुरान सां रहाए रब मारे त क़ुरान सां मारे रब क़यामत वारे ॾींहुं उथारे त क़ुरान सां उथारे। वाखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही व अहलि बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।